ख़बर तव्हां शेयर करें पे नाज़रीन सॻियूं में डिग्री कॉलेज के प्रोफेसर ऐं ऑफिस सुप्रिंटेंडेंट के मान में सहाफ़िन पारां आजियाणो ॾिनो वियो आहे। मोहरम ख़ान मंगनेजो जी रिपोर्ट मूजिब इल्म इंसान की टीं अख आहे। इल्म इंसान के पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त करण सेखारे थो। असां सभिनी खे घुर्जे त पंहिंजे भाइरनि पुटनि ऐं नियाणियुनि खे तालीम ॾियारियूं। सोभो दहिरो डिग्री कॉलेज के प्रोफेसर अज़हर अली तार ऐं ऑफिस सुप्रिंटेंडेंट एडी सणपाल जूं नेशनल प्रेस क्लब सॻियूं में संदन के मान में ॾिनल आजियाणे में ॻाल्हियूं। नेशनल प्रेस क्लब सॻियूं के सदर गुलाब अली सियाल, सीनियर सहाफ़ी मज़हर नेमत अली मंगनेजो, माजिद अली सियाल, मोहरम ख़ान मंगनेजो ॿियनि सहाफ़िन पारां सोभे दौरो डिग्री कॉलेज के प्रोफेसर अज़हर अली हत्तार ऐं ऑफिस सुप्रिंटेंडेंट एडी सणपाल के मान में आजियाणो ॾिनो वियो। हुन मौक़े ते प्रोफेसर अज़हर अली हत्तार ऑफिस सुप्रिंटेंडेंट एडी सणपाल चयो त इल्म इंसान की टीं अख आहे। इल्म इंसान के उथण वेहण सेखारण सां गॾु अदब सेखारे थो ऐं इल्म इंसान के पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त करण जो हुनुर सेखारे थो। असां सभिनी खे घुर्जे त असां पंहिंजे भाइरनि पुटनि ऐं नियाणियुनि खे वधि खां वधि तालीम ॾियारियूं।